अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन मौलाना व मौला थकलैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल करीमुल अमीन। दोस्तान मोहतरम, अज़ीज़ान मुहतशम, अल्लाह जा बेपाया एहसान अणगणिया थोरा जे करीम पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम सां असां हड़नीअ खे ही महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह वारनि जो दीदार नसीब आहे, आलिमनि जी कचहरी नसीब आहे। भाग ऐं वक़्त वारा आहियूं जो अल्लाह जे प्यार जो तव्हांखे मूंखे दीदार थी रहियो आहे। हिन स्टेज ते मुंहिंजे मुर्शिद, मुंहिंजे बाबा साईं जा प्यारा दोस्त, पीरे तरीक़त साईं शमसुद्दीन सूहो मद्दज़िलहुल आली, हज़रत सैयद सादात मुफ्ती हज़रत अल्लामा व मौलाना साईं सन साईं तकरीर फरमाई, साईं तारिक साईं तकरीर फरमाई। एतिरा आलिम सगोरा वेठा आहिनि। अल्लाह कंदो त अॼोकी हिन महफ़िल जे सबबा मरहूम व मग़फ़ूर अल्लाह ॾिनो तमीम ऐं अब्दुल हफ़ीज़ फ़हीम जी नानी जी अल्लाह ताला बख़्शिश फरमाईंदो ऐं जंहिंजे ईसाले सवाब लाइ महफ़िल थी आहे उनखे बि अजुर मिलंदो। ऐं असां जेके बि आया आहियूं, असांजा जेके बि अज़ीज़ वफ़ात करे विया आहिनि, अल्लाह उन्हनि खे बि हिन महफ़िल जे सदक़े अजुर ऐं सवाब अता फरमाए। दोस्तान मोहतरम, मूं पंहिंजे ख़ुतबे जे अंदरि क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी हिकिड़ी आयत तिलावत कई। इन आयत सगोरीअ जे अंदरि अल्लाह करीम इरशाद फरमायो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्व। जंहिं ॾींहुं खलील दोस्त जिन खां सवाइ सरदी नाहे, अहिड़ा दोस्त दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा। जॾहिं यार यारनि खां नातो छिनी वेंदा, यौमइज़िन उन ॾींहुं जेको क़यामत जो ॾींहुं हूंदो, यार यारनि सां नाता छिनी वेंदा, रिश्ता छॾी पवंदा, अज़ीज़ रुसी पवंदा, माइट मुंहुं मटे वेंदा, पंहिंजा पराया थी वेंदा। जॾहिं हर तरफ़ खां नाउमीदी असांजे साम्हूं ईंदी, उन ॾींहुं रब करीम फरमायो, इल्लल मुत्तक़ीन, सिवाय उन ॾींहुं अल्लाह खां ॾिजण वारनि जे ॿियो को कमु न ईंदो। रब करीम फरमायो, खलील जॾहिं धार थींदा,
खलील अहिड़े दोस्त खे सॾिबो आहे जंहिंखां सवा सरे न, जंहिंखां सवा निबरे न, जंहिंखां सवा साह जी तंत असुल हेॾे होॾे न थिए, यार पासड़े में हुजे त समझे त सभु शइ गॾु आहे। दुख जो सुख जो जेको साथी हुजे, हिकिड़ा दोस्त आहिनि जेके वक़्त सिर कम ईंदा आहिनि, हिकिड़ा दोस्त आहिनि जेके ॾुखी महर में कम ईंदा आहिनि, हिकिड़ा दोस्त आहिनि जेके ख़ुशीअ जे वक़्तु कम ईंदा आहिनि, हिकिड़ा दोस्त आहिनि जेके नाले में दोस्त आहिनि। अदा हे बि मुंहिंजो दोस्त आहे, हे बि मुंहिंजो दोस्त आहे, पर हिकिड़ा दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जे छिॼी पवनि, परे थी वञनि त उन जी कमी महसूस थिए। सुभान अल्लाह। हर दम हर घड़ी माण्हू खे यादि करे त यार मुंहिंजो अञा अले छो न आयो, अले किथे वियो आहे, फोन घुमाईंदो, यारनि खां पुछंदो, माइटनि खां पुछंदो, अदा यार मुंहिंजो अञा न आयो। रब तो फरमाए इहे यार, इहे दोस्त क़यामत में मुंहुं मटे वेंदा आहिनि। अब्बो साथ छॾींदो, अम्मा साथ छॾींदी, हिकिड़ी नेकी खुली पवंदी। हदीस मुबारक आहे, रब करीम तो फरमाए त हिकिड़ो ॾींहुं क़यामत जो इहो ईंदो जो माण्हू जे अमलनि मां हिकिड़ी नेकी खुली पवंदी। हुकुम मिलंदो, पीउ बीठो अथई, माउ बीठी अथई, ज़ाल बीठी अथई, पुट बीठो अथई, यार बीठा अथई, वञ जेको बि तोखे नेकी ॾे तोखे जन्नत मिलंदी। पीउ ॾे ईंदो, अबो ई तूं मूंखां सवा तुंहिंजी नसर थी हुई। अम्मा ॾे वेंदो, अम्मा तो वात जा गिर खणी खाराया। दोस्तनि ॾे वेंदो, पुटनि ॾे वेंदो, ज़ाल ॾे वेंदो, अढ़ाई मुंहुं मटे वेंदा। हर को चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला ख़ैरी, वञो वञी ॿिए कंहिंजो दर वठ, अॼु मां तोखे नेकी न ॾींदुसि। रब फरमाए पोइ जेॾीमहिल माइट मटींदा, यार मुंहुं मटींदा, पर मूं अल्लाह जा दोस्त उन ॾींहुं ॿाहूं खोलियूं बीठा हूंदा, जीअ जीअ चवंदा हूंदा, सॾींदा हूंदा, पुकारींदा हूंदा। इल्लल मुत्तकीन, मुत्तकी हूंदा जेके यारनि खे सॾु करे चवंदा त यारो, भाइरो, असीज़ो, दोस्तो, घबरायो न, अल्लाह असांखे नवाज़ो आहे त अल्लाह वटि अव्हां जी सिफारिश करे अव्हां खे ॾे। सुभान अल्लाह। इहा निस्बत, इहा यारी टिनि क़िस्मनि जी हूंदी। हिकिड़ी यारी हूंदी आहे जेका निभाए 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 वरी बि निभाइजे, जंहिंमें महिनत हुजे, मुशक़त हुजे, जंहिंमें पोरियो हुजे। इहा निस्बत हसबी सॾिबी आहे। इहा यारी जेका माण्हू तबो करे, महिनत करे हासिल करे, इनखे हसबी, महिनत वारी, मुशक़त वारी दोस्ती सॾिबो आहे। इहा दुनिया भर जी त दोस्ती आहे, पर इहा दोस्ती अल्लाह सां बि थिए थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया वारनि सां त माण्हू दोस्ती रखनि था न, दुनिया जो यार दुनिया ताईं कमु ईंदो, पर अल्लाह सां जॾहिं माण्हू दोस्ती रखंदो आहे, रब तो फरमाए त जेको मुंहिंजो दोस्त थींदो, मां अल्लाह दुनिया में बि उनजे कमु ईंदुसि, आख़िरत में बि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कंजूस न थियो, सुभान अल्लाह। तो सुभान अल्लाह। फरमायो त उहे बाना जेके मूं अल्लाह जा दोस्त आहिनि, मूं अल्लाह सां दोस्ती रखनि था, मूं अल्लाह जी संगत इख्तियार कनि था, उन जो तरीक़ो हे आहे जो पाना मूंखे यादि कंदा आहिनि, पोइ मुंहिंजी
के वडेरे सां यारी थे, के सरदार सां, के नवाब सां, के रेस सां, के ऑफिसर सां, के वडे माण्हूअ सां यारी थी पवंदी आहे त माण्हू पंहिंजो पाण खे वॾो महसूस कंदो आहे। पर कुर्बान वञा उन्हनि जे मथां जेके अल्लाह खे यादि कंदा आहिनि, जेके अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। पोइ अल्लाह फरमाईंदो आहे माना तो मूंखे यादि कयो आहे, हाणे दिलि चाहे रख, गमगीन न थी, तूं दिलि चाहे रख, मां अल्लाह वरी तोखे थो यादि कयां। यादि खां पाक यादि कंदो मौला, असां माना आहियूं, असां तुंहिंजी मखलूक आहियूं, तूं असांखे कीअं यादि कंदो आहीं। मदीने वारे साईं फरमायो, हदीस कुदसी आहे, मुंहिंजे रब फरमायो अना चली सुम मन ज़करनी, बानो जेॾी महिल मूंखे यादि कंदो आहे त मां अल्लाह उन जो मजलिसी बणिजी वेंदो आहे, उन साण अचे वेंदो आहे। अना चली सुम मन ज़करनी, मां उन जो साथी थींदो आहे, उन सां गॾु थींदो आहे, उन जे भर हूंदो आहे, उन साण हूंदो आहे जेको मुंहिंजो यादि में वक़्तु बसर कंदो आहे। अल्लाह गॾु थींदो आहे, पोइ अल्लाह उनखे ॾाढो मज़ो, दुनिया बि उनजी, आख़िरत बि उनजी। दोस्त दुनिया वारा भली मुंहुं मटे वञनि, पर रब फरमाईंदो आहे मां अल्लाह तोसां गॾु आहियां। मदीने वारे ताजदार मक्को छॾे मदीने में हिजरत पे फरमाई, दुश्मन दरवाजे ते बीठा आहिनि, मक्के जा वॾा वॾा टिका माण्हू, तलवारूं, नेज़ा, भाला, हथियार खणे महबूब जी हवेली जे इर्द गिर्द चौतरफ़ हथियारनि सां बीठा आहिनि। मदीने वारे साईं खे असहाबनि अर्ज़ कयो, हज़रत शेरे ख़ुदा मौला अली अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, दुश्मन दर ते बीठा आहिनि, अवां कीअं वेंदो? चवण वारो मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु। दुनिया वारनि ॾिठो जेॾी महिल मुंहिंजो करीम नबी जी हवेलीअ मां निकितो त ॾिसण वारनि ॾिठो, क़ुरान में रब फरमायो त मदीने वारे पंहिंजे पाक हथनि सां मुठ मिटीअ जे भरे हीअं जो फिटी कई, हीअं जो उछलाई। रब करीम फरमायो ए मुंहिंजा महबूब, या मुठ मिटीअ जी तो न उछलाई, उछलाइण वारो मां अल्लाह पाण हुयुसि। हीअं जो महबूब न मुठ मिटीअ जी उछलाई, जंहिंजी अख में मिटी पई सो सुम्हंदो वियो, बेहोश थी किरी वियो। विचा दुश्मननि जे हथियार खई बीठासीं, सिर जा वेरी आहे, पर कुर्बान वञा जंहिंसां रब हूंदो आहे, दुनिया उनखे नहसब नाहे ॾेई सघंदी। मदीने वारो ताजदार जेॾी महिल गारे सोर में आयो त अबू बकर सिद्दीक़ दुरूद पढ़ो मुझे साईं। हेॾे मुंडे तवजह कयो, ये सब शयूं ईंदियूं वेंदियूं, तव्हां मदीने वारे जा आशिक़ो मुंडे ॾिसो। गारे सोर जे अंदर मुझे लजपाल नबी चल गरी
तबाना फज़कुरूनी अज़कुरुकुम, तुम मुझे याद करो मैं तोखे याद करूं। हदीस मदीने वाले साईं फरमायो त रब करीम तो फरमाए मानो मुंडे ईंदो आ त मां अल्लाह बोने जे वेझो थींदो आहियां। हिकिड़ी गिराट खणी मुंडे वेझे थे त मां ॿ गिराट लॻिया ईंदो। हिकिड़ी कोशिश कंदो आ मां उन ॾे हली ईंदो आहियां। केॾी वॾी ॻाल्हि। इने मेहनत के इने दोस्तीअ के हसबी मेहनत वारी तकोदो वारी मेहनत सदबी आ। हाणे इहा निस्बत जेके मिलंदी आ या मेहनत करे जेॾीमहिल मानो इन मक़ाम ते पहुचंदो आ जो रब करीम उन माने सां गॾु थींदो आ। इहो मानो काइनात में सभ खां वधीक भलनि इंसाननि में शुमार थियण लॻंदो आहे। इहो मानो जंहिं अल्लाह जे तरफ़ विखूं वधायो, मालिक खे यादि कयो, पंहिंजे रब जे तरफ़ रवानो थियो। सियारे जी थधिड़ी रात आ, माण्हू सगड़ुनि में सुतल आहिनि, सीअ खां लिकल आहिनि, पर मोमिन सुबुह जो सवेर थधे पाणीअ सां वुज़ू करे मस्जिद ॾे पंधड़ो कंदो आ। अल्लाह अकबर चई अल्लाह जे हुज़ूर बीहंदो आ। इहो मानो अल्लाह जो महबूब बणजी वेंदो आहे। मेहनत कंदो, मुशक़त कंदो, पंधड़ा कंदो, पोरिया कंदो, पोइ हिकिड़ो मक़ाम अहिड़ो ईंदो आहे जो क़ुरान मजीद में सूरत यूसुफ जे अंदर रब करीम फरमायो त हज़रत यूसुफ वटि भाइर आया हुया। उन्हनि भाइरनि खां पुछई ओ अल्लाह मूंखे मुंहिंजे पापे याकूब जी का ख़बर ॿुधायो। हज़रत याकूब जे भाइरनि, हज़रत याकूब जे बचड़नि यूसुफ जे भाइरनि पे चयो त ए यूसुफ तुंहिंजी मोहबत में रोई रोई बापे अखियूं अछियूं करे छॾियूं आहिनि, अखियूं सफ़ेद थी चुकियूं आहिनि। हज़रत यूसुफ फरमायो इज़हबू बिक़मीसी हाज़ा, हीअ कमीज़ खणी वञो बापे जे अखियुनि ते रखो। तख़्त नशीन हुयो, दवा मोकिले हा, डॉक्टर मोकिले हा, टिकी फोटो मोकिले हा, पर न फरमाए तो इज़हबू बिक़मीसी, हीअ कमीज़ खणी वञो। कमीज़ जो सफ़ेद अखियुनि ते लॻी त सफ़ेदी ख़तम थी वई। अल्लाह अल्लाह करण वारनि खे छा थो मिले? पुट अल्लाह वारनि खे उहो थो मिले जेको तोखे कॾहिं नसीब न थियो। बेशक साईं, बेशक। शेर याद किया दिल जदी पढ़ा ओ मता भाऊ ये भाई मरिया मोर सब सारा बड़े अखियों निहारे निस अलहवारा आयान अदा भरियल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञान ओ मिटाइन मिनट में जेके लिखियल तकदीर जा लेखा उहे माझी
पर उन जे जिस्म सां जुड़ण वारी शइ बाबा हज महबूब सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झाया मदीने वारे साईं जे तरफ़ सुभान अल्लाह ॻाल्हि उहा का जंहिंमें महबूब जी मोहब्बत हुजे लालू वारा ध्यान त मूं ॾे कजांइ ॾाढी मोहब्बत वारी ॻाल्हि थई तवजो मूं ॾे कर सुभान अल्लाह अॼु जिथे मुंहिंजे साईं जी पाक मज़ार मदीने में जिथे अॼु मुंहिंजो महबूब आरामी आहे जंहिं मिटीअ मुंहिंजे महबूब खे पंहिंजे भाकुर में आंदो आहे उहा मिट्टी जंहिंजे भाकुरनि में अरबो अजम शुमालो जुनूब अर्शन वारनि समूरिन मखलूकनि जो महबूब आरामी आहे इहा ज़मीन जिथे मुंहिंजो करीम नबी सुतल आहे इहा ज़मीन दुनिया में जन्नत आहे करीमन फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नत मुंहिंजो घर खां मुंहिंजे मिंबर ताईं जेका ज़मीन सां जन्नत आहे कुर्बान वञा मुंहिंजे नबी साईं जे शान तां कुर्बान मुंहिंजो बच्चा ॿार अबो अम्मा घोर कया इन साईं जा जंहिं ज़मीन ते सुम्हे जंहिं ज़मीन ते वेहे सा ज़मीन जन्नत जी जन्नत न तो ॾिठी न मूं ॾिठी पर जे जन्नत ॾिसणी अथई त अमीर उमर घर आयो पर देर सां आयो घर वारीअ पुछियुसि ए उमर हेॾी देर किथे वेठो हुए छो देर लाथई हज़रत अमीर उमर फरमायो त मां जन्नत में वेठो हुअसि जन्नत जा मेवा पियो खावां घर वारनि जो साईं कहिड़ी जन्नत कहिड़ा मेवा साईं फरमायो तव्हां नाहे ॿुधो मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे घर मुंहिंजे मिंबर जे विच वारी ज़मीन जन्नत वारी ज़मीन आहे जन्नत में वेठो हुअसि दुनिया में अल्लाह जन्नत ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह हलो मदीने मदीनो अखरनि जो ठार आहे यारो हलो मदीने मदीनो अखरनि जो ठार आहे उते रहमत उते बरकत उते दिलुनि जो करार आहे मुंहिंजे घर मुंहिंजे मिंबर जे विच वारी ज़मीन जन्नत जी ज़मीन आहे ऐं महबूब सुता त उहा ज़मीन दुनिया में ई जन्नत थी वई दुनिया में ई जन्नत थी वई अहिड़ी ज़मीन भली दुनिया में किथे न आहे जेका महबूब जी ज़मीन बुज़ुर्गनि अल्लाह वारनि आलिमनि ख़ास जेके बि आलिम आहिनि उन्हनि जो मुतफ़क़ फ़ैसिलो आहे जंहिं ज़मीन में मुंहिंजो साईं अॼु आरामी आहे जेका ज़मीन महबूब खे भाकुर पायो वेठी आहे न इहा ज़मीन बैतुल्लाह खां भली आहे बैतुल मुक़द्दस खां भली आहे मलाइकनि जे काबे बैतुल महमूर खां बि भली आहे आलिमनि फरमायो आहे इमाम समहूदी वफ़ाउल वफ़ा तारीख़ मदीना जो किताब आहे उन में इहा रिवायत आंदी आहे फरमाए थो जंहिं ज़मीन ते महबूब सुतल आहे इहा ज़मीन अर्श मुअल्ला खां भली आहे जे ॾिसणी हुजई जन्नत हली ॾिस तूं मदीने खे वाह वाह अजब आहे इसरार मदीने जो सुभान अल्लाह
अल्लाह जेका ज़मीन मुझे साईं जे जिस्म सां लगे या ज़मीन में पाकीज़ा बणजी थी वञे इहो कमाल ज़मीन जो नाहे ज़मीन ते रहण वारे जो कमाल उन शइ जो ज़ाती कमाल नाहे पर निस्बत कहिड़ी शइ समझो या न समझो जॾहिं के आम शइ जी निस्बत के ख़ास सां थी वेंदी आहे उहा आम शइ बि खलोड़ बणजी वेंदी आहे इज़त वारी बणजी वेंदी आहे हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठ हुई जेॾीमहिल लठ जी निस्बत मूसा पाक जे हथनि सां थी त रब करीम उन लठ खे अहिड़ो शान ॾिनो अहिड़ो मान ॾिनो अहिड़ो मर्तबो ॾिनो जो हज़रत मूसा कलीमुल्लाह अकेलो हलंदो आहे त लठ हज़रत मूसा सां कचहरी कंदी आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम काढ़े जे अंदर उस जे अंदर सुम्हंदो आहे त उहा लठ छांव करे मूसा अलैहिस्सलाम जे मथां बीहंदी आहे वज़न खणंदो आहे त लठ उहो वज़न खणी गॾु हलंदी आहे पर जेॾीमहिल काफ़र जादूगर साहिर गॾिजी नोड़ियुनि खे नांग कंदा आहिनि मूसा अलैहिस्सलाम जी हथ वारी लठ नांग असदहा थी वेंदी आहे जो नंढनि वॾनि नांगनि खे खाई आहे लठ पर हथ मूसा कलीमुल्लाह जे में आई आहे ज़मीन निस्बत आमिना जे लाल में आई आहे गुनहगार मूं जहिड़ो बदकार पर जॾहिं के अल्लाह वारे जी निस्बत में ईंदो आहे त गुनहगार ऐबदार हुजण जे बावजूद भलनि जो नंग रखे रब नवाज़े छॾींदो आहे करीम फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम ओ मुंहिंजा महबूब हिन क़ौम वारनि ते अज़ाब कयां पर जेॾीमहिल अज़ाब करणु चाहींदो आहियां तो ते नज़र पवंदी आहे आयल अज़ाब खणाए छॾींदो आहे ॻाल्हि सम्झ में आई या न आई चओ सल्लल्लाहु अलैहि या हिकिड़ी मेहनत हसबी जेका मेहनत करे जिद्दोजहद करे अल्लाह ताईं जॾहिं बांधो पहुचंदो आहे उहे खे इहे मक़ाम मिलंदा आहिनि वरी ॿी निस्बत आहे जेका कंहिं नसब सां जुड़ियल हूंदी आहे जॾहिं के पाकीज़ा नसब सां कंहिंजो नातो जुड़ी वञे जॾहिं के पाकीज़ा नसब सां ख़ानदान सां कंहिंजो ताल्लुक़ थी वञे उन ख़ानदान जे सदके उन अदना खे बि आला रब बणाए छॾींदो आहे इनाम में सभु भला आहिनि सभु पाकीज़ा आहिनि सभु शान वारा आहिनि पर ॿुधो जंहिंजी निस्बत मदीने वारे साईं सां थी वई इहे सैयद काइनात जा सरदार आहिनि निस्बत मदीने वाले साईं सां थी वई इहो पंजतनी खानदान अल्लाह अॾे छॾियो नवाज़े छॾियो मदीने वाले साईं फरमायो मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत जी औरतुनि जी सरदार मुंहिंजो बच्चो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि मुंहिंजो अली वलियनि जो सरदार वरी जेको सैयद ज़ादा थिया सुनो हसन साईं ॿुधई न मुंहिंजे महबूब जे शहदादे जो रंग सुभान अल्लाह जॾहिं निस्बत के ख़ास सां थी वेंदी आहे इहो ख़ानदान अल्लाह जो महबूब थी वेंदो आहे जंहिं ख़ानदान में के हिकिड़े फर्द जो इज़त ताल्लुक़ सुहिणो ताल्लुक़ न रखियो उन जी बेअदबी
जॾहिं कंहिंजी निस्बत भले सां थी वेंदी आहे न, दोस्त आहे त दोस्त जो पुट बि वणंदो, दोस्त जो दोस्त बि वणंदो, यार बि वणंदो, उनजो माग वणंदो, मकान वणंदो, उथण वणंदो, वेहण वणंदो। दोस्ती रखो, रखी त निभाइणी पवंदी। तव्हां यारी न निभायो, तव्हां दोस्ती न निभायो, ॿुधो जेॾीमहिल क़यामत जो ॾींहुं ईंदो, अल्लाह करीम पंहिंजे दोस्तनि खे सॾींदो, पंहिंजे प्यारनि खे पुकारींदो, पोइ अल्लाह जा दोस्त गॾु थींदा, पोइ रब करीम फरमाईंदो हिननि खे नूरनि जे मिंबरनि ते वेहारियो, हिननि जे अॻियां नूर, हिननि जे पुठियां नूर, हिननि जे मथां खां बि नूर, नूर जे मिंबरनि ते वेहनि, दुनिया वारा ॾिसंदा, चवंदा हे नबी आहिनि, शहीद आहिनि, सिद्दीक़ आहिनि। मलाइक चवंदा न नबी आहिनि, न शहीद आहिनि, हे अल्लाह जा महबूब आहिनि। हिकिड़ो अल्लाह जो माण्हू ईंदो, पोइ अल्लाह जी अर्ज़ कंदो, मौला मूंखे मुंहिंजा यार बख़्शे ॾे, जिन मूंखे मानी खाराई, जिन मूंसां गॾु बविखूं हलियूं, जेके मुंहिंजी मजलिस में आया, जेके मूंसां गॾु आहे, मौला उन्हनि खे बख़्श न। हिकिड़े अल्लाह जे दोस्त जे सदके 70,000 माण्हुनि खे अल्लाह बख़्शे माफ़ फरमाईंदो। समझ में आयो? अल्लाह वारनि सां रखो, संगत अल्लाह वारनि सां रखो। मुंहिंजा मिठा, दुनिया बेवफा, दुनिया बेवफा, दुनिया हिकिड़े ॾींहुं ख़तमु थियण वारी आहे। ज़िंदगी जेका मिली आहे इहा हिकिड़े ॾींहुं ज़रूर ख़तमु थींदी। जो जीउ जुड़ियो सो हिकिड़े ॾींहुं रहंदो। सो मुंहिंजा मिठा, मौत अचण खां अॻु में का यारी अहिड़ी रख जेका आख़िरत जो सरमायो थिए, का दोस्ती अहिड़ी रख जेका आख़िरत जो सरमायो थिए। अल्लाह सां मोहबत वारी यारी रख, अल्लाह जे हुज़ूर वञण वारी, जेका सफ़र करण वारी कचहरी आहे न, इन कचहरीअ में पंधु कर, आख़िर तूं अल्लाह जी कचहरीअ में पहुची पवंदो। इहा ॻाल्हि सम्झ में आई त हिते बि वाह, हुते बि वाह। अल्लाह मुंहिंजो चवणु, अव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। अल्लाह करीम असांजी हीअ गॾिजाणी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। सभु दोस्तनि खे आख़िर में हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी सिहत लाइ दुआ घुरो। अल्लाह ताला जेका दिलबर साईं खे सिहत, सलामती, तंदुरुस्ती, अमन आफ़ियत अता फरमाए। साईं जो सायो असां ते तादेर क़ाइम